काफी आहे उन्हीं जे मथाई मुझी तवक्कल भरोसो आ उहो ही अर्श अजीम जो मालिक आहे उन जे मथा मुझो भरोसो आ यकीन आहे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वे नेण मुबारक जी जो खोलिया जी बेटाई साहब फरमायो खनी नेण खुमार मां जा कयाऊं नाज नजर सूरज शाखूं झकियूं मानू कमर तारा कतियूं ताई बचा देखी दे दिल भर झको थियो जोहर जान बजे त जमाल सी हबीब करीम पंहिंजा नेण खोलिया ऐं पाण फरमाईंदा हुया त नुसिरतु बिर्रुब मसीरत शहरिन औ कमा क़ाल अलैहि सलातु वस्सलाम हबीब करीम फरमायो त महीने जे पंध ताईं मुंहिंजी रोब सां मदद कई वई आहे मतलब आ त जेकॾहिं को बि माण्हू बुरे इरादे सां दुश्मन कॾहिं किथां पियो ईंदो उन जी दिल में जेकॾहिं अजायो सजायो ख्याल हुजे हबीब जे लाइ अञा महीने जे पंध ताईं परे हूंदो त उन जे जिस्म में साह कोन हूंदो सुभान अल्लाह चो उन जे जिस्म में ॾकणी हूंदी हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा यो बीठल हमरा जी महबूब करीम नज़रूं खणी करे फरमायो त अल्लाह मुझो मुहाफिज मुझो रब करीम हबीबन जी जो ये फरमायो तो वो शख्स जेको मथा बीठो हुयो ॾकण लॻो इए ॾकंदे ॾकंदे तलवार उन जे हथ मां छॾाए वई पाण किरी पियो सुभान अल्लाह चओ हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन तलवार खणी करे फरमायो त हाणे ॿुधाए त तोखे केर बचाईंदो तवज्जो आहे तोखे केर बचाईंदो मुझो त मुहाफिज मुझो रब करीम आहे जे फरमाए छॾियो वल्लाहु यासिमुका मिनन नास ऐ महबूब तुझो कम आहे अल्लाह जो पैगाम पहुचाइण कुरान करीम दुनिया जहान ताईं पहुचाइण माण्हुनि खां तुझो मुहाफिज तुझो रब करीम आहे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तलवार खणी करे फरमायो तोखे केर बचाईंदो चवण लॻो आहे ऐ मुहम्मद करीम तव्हां जे लाइ मशहूर आहे मूं ॿुधो आहे तव्हां गुरनि सां भलायूं कंदा आहियो इन्नक ला तुजज़िउ सय्यत बिस्सय्यअ कंहिं बि बुराई कई कंहिं नाजाइज़ी कई आहे अव्हां उन जो बदिलो उन खे बुराई सां कोन ॾींदा आहियो पर दुश्मन सां बि अव्हां भलाई करे महिरबानियूं कंदा आहियो मूंखे उम्मीद आहे तव्हां मूं ते एहसान कंदो मूंखे छॾे ॾींदो हबीब करीम ईअं देर कई कान का जियां जो उन ये ॻाल्हि कई मुस्तफ़ा करीम फरमायो त वञ तोखे माफ़ी आ ओ जॾहिं इहो शख्स वापसि रवानो थियो वञी पंहिंजे क़ौम में पहुतो ॻोठ वञी करे पहुतो चई त इन्नी क़द जिअतुकुम मिन इंद खैरिन नास मां हींअर ख़बर अथव किथां पियो अचां ॿुधाए किथां पियो अची चई त पूरी इंसानियत में जेको भले में भलो आहे हाणे मां उन वटां पियो अचां सुभान अल्लाह जो ज़ोर सां जेके माण्हू चवंदा आहिनि त दीन तलवार जे ज़रिए आम थियो आहे या जिहाद के जेके बुरो समझंदा आहिनि खुदा तो जाने मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन हक़ वारो जेको कलमो आहे सो तलवार जे ज़रिए न पर मुस्तफ़ा करीम जे सुहणनि अखलाकनि जे ज़रिए फैलियो आहे एतिरा त सुहिणा अखलाक हुया मुस्तफ़ा करीम जा ठीक आहे जिहाद जी जॾहिं सूरत पेश आई
उहा नोइयत ॾिसो त कीअं थियो आहे। मुस्तफ़ा करीम नबूवत जो ऐलान कयो मके पाक जी सरज़मीन ते। उन खां बाद में 13 साल हबीब करीम मके पाक में रहा। घणा साल? 13 साल मके पाक में रहा। उते छा हालतूं हुयूं, छा ज़ुल्म हुया, मके वारनि जा ईज़ा केतिरा हुया ऐं केतिरनि सहाबनि सगोरनि जूं जानियूं हलियूं वयूं, केतिरनि खे तकलीफ़ूं ॾिनियूं वयूं। हबीब जा प्यारा उम्मतीयो, अञा वरी जॾहिं महबूब करीम हिजरत करे आया, मके पाक मां जेके बि मुस्लमान हिजरत करे ॿियनि मुल्कनि ॾे विया, उन्हनि जूं जाइदादूं ज़ब्त थी वयूं, उन्हनि जा माल मिल्कियतूं उहे लुटिजी वयूं। पर हबीब करीम कॾहिं बि कंहिंसां बि झेड़े जी ॻाल्हि कान कई। मुस्तफ़ा करीम हमेशह रब करीम जी ज़ात बाबरकात जे हुकुम में सब्र में ई गुज़ारियो। ऐं सहाबी सगोरा जेके बि हुया उहे बि कॾहिं कंहिंसां विढ़िया कोन को। 13 साल मकी ज़िंदगी उहा ईअं ॾुखनि में गुज़री आहे। उन खां बाद में जीअं जो हबीब करीम हिजरत करे मदीने तय्यबा आया। ऐं महबूब करीम जा प्यारा उम्मतीयो, पहिरों साल गुज़री वियो आहे। ॿिए साल में जॾहिं बदर वारी लड़ाई लॻी आहे, उन्हीअ में बि जेकॾहिं तव्हां ॾिसंदो, मके पाक वारा जेके आहिनि, जेके मके मां जेके मुशरिक आया आहिनि, एतिरे वॾे तादाद में हथियारनि सां लैस थी आया आहिनि। ओॾा मुस्तफ़ा करीम जा जेके मुजाहिद सिपाही आहिनि, उहे सहाबी सगोरा जिन जो तादाद ई 313 आहे। थोरे तादाद में उन्हनि वटि तलवारूं आहिनि, के मुख़्तसिर 5-8 घोड़ा आहिनि। इहो तादाद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुजाहिदनि जो मुख़्तसिर आहे। तलवारूं बि थोरियूं आहिनि, बिल्कुलु बेसरो सामानी वारी हालत आहे। पर उन ई जाइ ते रब करीम जी ज़ात बाबरकात मदद फरमाई आहे। मदीने तय्यबा में जेकॾहिं सहाबन सगोरन जिहाद जी सूरत में किथे भी जेकॾहिं को निकिरणो पियो आहे, महबूब करीम फरमाईंदा हुया त ए सहाबियो, किथे भी वञो था लड़ाई जे लाइ, कहीं भी जाइ ते कंहिं भी मैदान में पहुचो त उन जाइ ते डायरेक्ट वञी करे जंग न कजो, पर ए मुंहिंजा सहाबियो, पहिरीं वञी करे उन्हनि खे इस्लाम जी सुहिणी दावत ॾिजो। चओ सुभान अल्लाह। हबीब करीम जो इहो दीन जंगुनि जी सूरत हाल में भी मुस्तफ़ा करीम जा सहाबी कॾहिं भी का ईअं ज़्यादती कोन कंदा हुया जो अचानक वञी करे कंहिंजे मथां काह कनि। ठीक आहे, जेकॾहिं कंहिं ग़लति कयो आहे उन खां हिसाब वठणो आहे त अलॻि ॻाल्हि आहे, पर ख़ुदा थो ॼाणे त मुस्तफ़ा करीम जेके सुहिणायूं खणी आया, पंहिंजे सहाबनि खे बि उन्हनि ॻाल्हियुनि जो शिद्दत सां हुकुम फरमाईंदा हुया। अल्हम्दुलिल्लाह, हिन महफ़िल मुबारक में असांजा उहे उस्ताद मुकर्रम जेके हदीस जा उस्ताद भी आहिनि ऐं माशा अल्लाह सीरत में अहिड़ो मलको खेन हासिल आहे, रब करीम आफ़ियत वारी वॾी ॼमार खेन अता फरमाए। आमीन चओ। त मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, इन ये बदर जे मैदान वारे टाइम ते रसूलुल्लाह जा सहाबी हुया। हाणे बदर जे मैदान ते आया घणा आहिनि? 313 ॼणा। घणा? 313 रसूलुल्लाह जा मुजाहिद सिपाही आहिनि। इन ये टाइम ते हिकिड़ो सहाबी आहे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, हुज़ैफा बिन यमान रज़ियल्लाहु तआला अन्हु, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अची करे रस्ते में तो अर्ज़ करे त या रसूल अल्लाह, तवज्जो सां ॻाल्हि ॿुधिजो। अर्ज़ तो करे त अल्लाह जा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम,
जॾहिं असां मके पाक खां हिजरत करे आयासीं पे काफ़रनि असांखे रोके वरितो, असां ॿ ॼणा हुयासीं, हज़रत अबू हुसैन, हज़रत हुज़ैफा बिन यमान रज़ियल्लाहु ताला अन्हुमा, ये ॿई सहाबी सगोरा था अर्ज़ कंदे, ऐं अल्लाह जा महबूब करीम, जॾहिं असां उतां ही आयासीं पे असांखे काफ़रनि रोके वरितो हुयो, पकड़े करे असांखे काबू करे बिहारियाऊं, चयऊं त तव्हांखे ईअं कोन छॾींदासूं जो तव्हां मदीने हलिया वञो। ऐं हबीब करीम, असां उन टाइम ते उन्हनि सां वाइदो कयो हुयोसीं, उन्हनि चयो त ठीकु आहे, अव्हांखे जेकॾहिं छॾियूं त हिकिड़े शर्त सां छॾींदासूं, उहो ही आहे त तव्हां जॾहिं वञो असांजे साम्हूं कॾहिं बि कंहिं मैदान में अचो त उन टाइम ते साम्हूं मुक़ाबले में असां सां विढ़जो न। सम्झो था? असां चयो ठीकु आहे, असांखे छॾियो, असां तव्हांजे मुक़ाबले में कोन ईंदासूं विढ़ण जे लाइ। सहाबी सगोरो इतई अर्ज़ करे थो त या रसूल अल्लाह, इहा जेका मूं ॻाल्हि कई हुई उहा सिर्फ़ ज़बान ताईं हुई, मुंहिंजी दिलि में उते बि पको इरादो हुयो त ही मार्गो जान छॾाइण जे लाइ ॻाल्हि कयां थो, न त दुश्मन रसूलुल्लाह जे साम्हूं अचनि त असां कीअं न विढ़ंदासूं। सम्झो था? ऐं महबूब करीम, इहा मुंहिंजे दिल में उते भी गाल हुई। कुर्बान वञा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात, तां चओ सुभान अल्लाह। एॾा सहाबन सगोरन इहा ॻाल्हि कई आहे, या रसूल अल्लाह, असां उन्हनि दुश्मननि सां वाइदो करे आया आहियूं। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ऐं सहाबियो, कुझु बि थी वञे, भले असां वटि मुजाहिद थोड़ा आहिनि, का वॾी ॻाल्हि कान्हे का, हिते अफरादी कुव्वत जी इंतिहाई शदीद ज़रूरत आहे। 313 रुगो सहाबी मुजाहिद आहिनि, का वॾी ॻाल्हि कान्हे का, मदद ॾियण वारो करीम रब आहे। पर ऐं सहाबियो, तव्हां जेके ॿई दुश्मननि सां वाइदो करे आया आहियो, कुझु बि थी वञे पर असां दुश्मन सां कयल बि वाइदो ज़रूर पूरो कंदासीं। सुभान अल्लाह। ज़ोर सां चओ, ए सहाबियो, तव्हां कोन ईंदो मैदान में, हलिया वञो वापसि, तव्हां मैदान में विढ़ंदव कोन को, इन जे करे जो तव्हां उन्हनि दुश्मननि सां वाइदो करे आया आहियो। वाइदे वफ़ाई मोहम्मद करीम जेकॾहिं टोड़ाए त इहा वाइदे वफ़ाई ॿियो केरु सेखारींदो? सुभान अल्लाह। ज़ोर सां चओ, हबीब जा प्यारा उम्मतीयो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन दुनिया जहान में रहमतूं ही रहमतूं खणी आया। हज़रत सैयदना अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु खे खैबर वारे टाइम ते हबीब करीम फरमायो हुयो, ऐं अली मुर्तज़ा, मता तूं वञी करे उन्हनि जे मथां ईअं हमिलो करी, कतई तरह सां ईअं न कजां, पहिरीं वञी करे उन्हनि खे इस्लाम जी सुहिणी दावत ॾिजां, मता को इस्लाम जे तरफ़ अची वञे। लअन यहदियल्लाहु बिका रजुलन वाहिदन खैरुन लक मिन हुमुरिन नअम, औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बुखारी शरीफ में आ, सोहने हैदर करार के हबीब करीम फरमायो त ऐ अली मुर्तज़ा, जेकॾहिं तुंहिंजी हिदायत सां हिकिड़े शख्स खे बि रब करीम हिदायत ॾेई वञे त इहो तुंहिंजे लाइ ॻाढ़नि उठनि जे वॻ खां भलो आहे। सुभान अल्लाह। ज़ोर सां चओ, हिकिड़े पासे ॻाढ़ा उठ उन्हनि जो वॻ हुजे, ऐं ॿिए पासे हूअं बि उठ जी हाणे असां वटि बि सुठी क़ीमत आहे, पर अरबनि जो त सॼो निज़ाम ई उठनि ते आहे। सम्झो था? आम तरह जो नस्ल को हुजे, उन्हीं जी क़ीमत एतिरी वॾी हूंदी। ॻाढ़ा उठ त उम्दे नस्ल जा आहिनि,
हबीब करीम फरमायो ऐ अलीयुल मुर्तज़ा हिकड़े पासे तोखे ॻाढ़नि उठनि जो वॻ मिले उन खां तुंहिंजे लाइ भलो इहो आहे त हिकड़े शख्स खे रब तुंहिंजे हथ ते हिदायत नसीब करे। सुभान अल्लाह चओ ज़ोर सां। हाणे अंदाज़ो लगायो जेके अल्लाह जा वली सगोरा आहिनि जेके रब्बानी आलिम आहिनि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे उन ख़ल्क़ खे माण्हुनि खे जेके हिदायत वारा सबक ॿुधाइनि था कंहिं हिकिड़े खे बि रब करीम हिदायत वारी वाट ॾिनी त ख़ुदा जो कसम आहे त उन हिदायत कंदड़ जे लाइ केॾी भलाई आहे केतिरो त उन जे लाइ रब करीम जी ज़ात बाबरकात वटि क़द्र हूंदो जंहिं ख़ल्क़ खे हिदायत कई आहे। हज़रत रोज़े धणी रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन तॾहिं साल जा 9 महीना सफ़र में गुज़ारींदा हुया। घणा महीना? 9 महीना साल जा। बाना या का ॻाल्हि रुगो चवण जी कान्हे का पर पंहिंजे दिल ते हथ रखी करे ॾिसो 5 ॾींहं बि केरु पंहिंजे घर खां ॿाहिरि गुज़ारे त ज़माने जी ख़बर पइजी वेंदी आहे या न। अॼु हुन ॻोठ में रहियो सुभाणे वरी कंहिं ॿिए ॻोठ में रहियो 5 ॾींहं बि केरु घर खां ॿाहिरि रही ॾिसे ख़बर पइजी वेंदी त घणे वीहे 100 थींदो आहे। ॾाढो ॾुखियो आहे वतन खां परे गुज़ारणु घर खां ॿाहिरि गुज़ारणु बिल्कुलु मुश्किल आहे। हज़रत रोज़े वारा एतिरो सफ़र कंदा हुया जंहिंजी का हद ई कान्हे का पर उन में मक़सद कहिड़ो हूंदो सिर्फ़ अल्लाह जी रज़ा जे लाइ ख़ल्क़ खे हिदायत जो पैगाम पहुचाइण। नारो त ज़ोर सां लॻायो विलायत जो। हिकिड़े भेरे हज़रत रोज़े धणी रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन कंहिं ॾूरांहें सफ़र ते रवाना थिया आहिनि जमायत गॾु आहे। अंदाज़ो त लॻायो जंहिं सफ़र में हज़रत रोज़े धणी हुजे ज़रूर उहो उन सफ़र में हज़ारे ॿिया फ़क़ीर हूंदा ख़लीफ़ा हूंदा अल्लाह जा कामिल सालिबाना गॾु हूंदा अलाए केतिरी ख़ुदा जी ख़ल्क़ हूंदी पर हज़रत रोज़े धणी रज़ी अल्लाह तआला अन्हु तमामु वॾो सफ़र करे उन जाइ ते पहुता। ख़बर हुई हज़रत रोज़े वारे खे त इहो सफ़र इन जे लाइ थी रहियो आहे त उन जाइ ते के अल्लाह जा बाना हक़ जी वाट तलब करण जे लाइ मौजूद आहिनि जेके हज़रत रोज़े धणीअ खां ज़िक्र वठी करे सिलसिले क़ादरिया में दाख़िल थींदा। सुभान अल्लाह ज़ोर सां चओ। अज़ीज़ दोस्तो अव्हां हज़रत रोज़े धणीअ जे इन मुबारक शहर में रहो था ऐं एॾी कामिल हस्तीअ जे पाड़े में रहो था ख़ुदा जो कसम रोज़े धणीअ जी ज़िंदगी पढ़ंदो त अकुल हैरान रहिजी वेंदो। सुभान अल्लाह चओ ज़ोर सां। ऐं केतिरा ई माण्हू असां ॾिसंदा आहियूं हिते असां सां गॾु काफ़ी दोस्त मोहसिन जेके गॾु बि रहिया पोइ वरी छा कंदा आहिनि जो हिन शहर में रही करे अहिड़े कामिल बाने जे दर ते अहिड़े जे पाड़े में रही करे पोइ वरी छा कंदा जो ॿाहिरि वञी करे पिया ॻोल्हींदा त ॿाहिरि किथां वञी को पीर कजे जंहिंखां इहा वाट हक़ जी पुछिजे। ख़ुदा जो कसम आहे त रोज़े धणीअ जो दर जंहिंखे नसीब थिए उन जा भाग भला आहिनि। ऐं नथो चवां ॿियनि जी बुज़ुर्गनि जी ॻाल्हि नथो कयां त ॿिए पासे जी केरु ॿिए पासे न निहारे इहो मक़सदु मुंहिंजो कोन्हे को पर कॾहिं ईअं सोच ज़रूर ईंदी आहे त अहिड़े शहर में वेही करे जेकॾहिं हितां वारा ॿिया दर ॻोल्हीनि तंहिंजो मतिलबु आहे त उन्हनि खे रोज़े धणीअ जो दर सम्झ में न आयो
तंहिंजो मतिलब आहे त उन्हनि हज़रत रोज़े वारे जी ज़िंदगी कान पढ़ी आहे, न त ख़ुदा जो कसम आहे रोज़े धणीअ त थर बर रंगे छॾिया आहिनि। सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ। अॼु बि ये फ़क़ीर तव्हां ॾिसंदव, थरनि बरनि जा उहे मुसाफ़िर जेकॾहिं तव्हांजे शहर में अची अदब में जुती बि कोन पाईंदा आहिनि। ख़बर अथव छो? उन्हनि खे ख़बर आहे त अॼु बि असर जे टाइम ते जेकॾहिं उन्हनि जे घर मां ला इलाहा इल्लल्लाह जूं लोलियूं जारी आहिनि त इहो रोज़े धणीअ जो फैज़ आहे। ज़ोर सां नारो लॻायो विलायत जो। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती हो, हज़रत रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन थरनि बरनि में सैर सफ़र करे हक़ वारी वाट ॿुधाई आहे। अलाए केतिरा लखे माण्हू जेके बेदीन हुया, हज़रत रोज़े धणीअ जे हथ ते हथ रखी करे उन्हनि ज़ुल्मतुनि जहालतुनि मां निकिरी करे हक़ जे रस्ते ते हली पिया आहिनि। हिकिड़े भेरे पाण बहावलपुर जे सैर सफ़र में इहे हलंदे हलंदे अहिड़ी जाइ ते वञी करे पहुता आहिनि जिते हिकिड़ो हमरा ॾिठाऊं। पाण उन खां पुछा कयूं त ॾे ख़बर इएं झंग में छाजे लाइ परेशान पियो घुमी? उन इहे ॿुधायो त ऐ अल्लाह जा सालिबाना, बहावलपुर रियासत जा जेके वाली आहिनि उन्हनि जो उठ गुम थी वियो आहे, मां उहो उठ ॻोल्हण जे लाइ आयो आहियां। हज़रत रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी नज़र एतिरी तकीमिया असर हूंदी हुई जेको बेदीन हुजे, दुनिया जहालतुनि जे फिक्रनि में हुजे। ख़ुदा जो कसम आहे रोज़े धणीअ जे नज़र जॾहिं उन जे मथां पवंदी हुई, उन जी दिलि जी दुनिया ई बदिलजी वेंदी हुई। पाण उन खे फरमायाऊं, केतिरा ॾींहं उठ ॻोल्हींदे, अचो असां सां गॾिजी पओ त का अल्लाह जी ज़ात ॻोल्हियूं। ज़ोर सां जो सुभान अल्लाह। उठ घणा ॾींहं ॻोल्हींदे, निकिरी पओ इन्हनि ॻाल्हियुनि मां, अचु त अल्लाह खे ॻोल्हियूं। हैरान थी वियो, कीअं ॻोल्हियां अल्लाह जी ज़ात खे? पाण उन खे ज़िक्र पढ़ायूं। उहो आम माण्हू हुयो, सादो सूदो, पर हज़रत रोज़े वारे उनखे जो ज़िक्र पढ़ायो, अहिड़ो त उन जे मथां ज़िक्र जो असर थियो आहे। दुनिया उन खां विसरी वई आहे। छाजे लाइ आयो आहियां, बिल्कुलु बेख़ुदीअ में अची वियो आहे। केतिरा साल उन जी ज़िंदगी रही, पर कॾहिं बि ॿी कंहिं दुनिया जे फिक्र में ई कोन पियो आहे। राति ॾींहं उन झंग में रही करे अल्लाह जी ज़ात जो ज़िक्र कंदो रहियो, इबादतुनि में मसरूफ़ रहियो आहे। आख़िरकार दुनिया जहान उन जो जॾहिं जनाज़ो खयो आहे, तॾहिं बि उन ई जाइ तां खयो। सुभान अल्लाह चओ ज़ोर सां। हबीब जा आशिको, अर्ज़ पे कयमि त हज़रत रोज़े धणी एॾो ॾुखियो सफ़र करे जॾहिं न उते पहुता, ख़बर त पहिरीं हुई त उतां ही जा कुझु माण्हू ज़िक्र वठी रोज़े वारे खां क़ादरी सिलसिले में अचनि था। क़ादरी सिलसिलो हज़रत पीराने पीर गौसे आज़म दस्तगीर जो सिलसिलो आहे। इन सिंध में वॾे में वॾी छा, पर बरे सग़ीर में जेकॾहिं मां ॻाल्हि कयां त को वधा कोन्हे को। जेकॾहिं बरे सग़ीर में सिलसिले क़ादरिया जी जेकॾहिं वॾे में वॾी प्रचार कंहिं कई आहे त रोज़े धणीअ जे दरगाह कई आहे। ईअं कुल जदीदिन लज़ीज़ुनि जे मक़ूले वांगुरु जल्दी हिरखिजी न पइजो त जेका शइ नई ॾिठी आहे भला वरी इन जो मज़ो ॾिसूं। ख़ुदा थो ॼाणे त हज़रत रोज़े धणी जी जेका कमाल वारी शख़्सियत आहे, उन जी ज़िंदगी मुबारक खे पढ़ो, अव्हां खे ख़बर पइजी वेंदी
तो रोज़े धणी जी जिंदगी केडी न कमाल वाली जिंदगी हुई। हजरत पीर साईं पट धणी बादशाह पीर साईं रोज़े धणी जो वालिद मुहतरम खबर हूंदव संदस मज़ार मुबारक आहे शेख तैयब वारे कब्रिस्तान में। समझो था टंडो मस्ती जे इन मुज़ाफ़ात में जो शेख तैयब कब्रिस्तान हजरत रोज़े धणी जे वालिद मुहतरम जी मज़ार होते आ। हजरत पीर साईं रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो वालिद मोहतरम पाण जॾहिं भी नमाज पढ़ण जे लाइ ईंदा हुया हजरत रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु के पंहिंजे लख़्ते जिगर हजरत रोज़े धणी के मुसल्ले ते अॻियां बीहारींदा हुया। सुभान अल्लाह चओ। रोज़े वारे के अॻियां बीहारे पाण छा कंदा हुया जो मुअज़्ज़िन जे खबे पासे दखिणे पासे बीहंदा हुया। हितां ओलह जे पासे खां जेकॾहिं मुकबिर जे भर में बीहंदासूं तो वो दखिणे पासे बीहंदो। समझी वियो। हजरत पीर साईं पट धणी बादशाह मुकबिर जे तकबीर हणंदड़ जे भर में बीहंदा हुया। वो जेकॾहिं को नऊ नमाज ते आयो ने ये पहरी रकात में अची वियो पीर साईं पट धणी बादशाह उन के सजे पासे बीहारे करे पाण वरी थोरो खबे पासे सुरी वींदा हुया। वरी अञा इंतजार कंदा विच में अञा को बियो नमाज ते आयो पाण वरी दखिणे पासे दे सुरी करे सजे पासे दे उन के बीहारींदा हुया। ये बीहारींदा वींदा हुया आखिरकार एस ताईं जो कॾहिं कॾहिं त दखिण में सिफ़ जे सफ़ा आखिर में वञी पहुचंदा हुया। नमाज ख़त्म थिए तॾहिं पाण कॾहिं शौक़ में ऐं अजीब मोहब्बत में फरमाईंदा हुया त ऐ मुंहिंजा बचड़ा मोहम्मद राशिद हिन जमायत जा इमाम अव्हां आहियो। जमायत जो इमाम केरा रोज़े धणी रहबर। ऐ मुंहिंजा बचड़ा मोहम्मद राशिद रोज़े वारा हिन जमायत जा इमाम तव्हां आहियो। इन जमायत जे सजे पासे मखदूम मोहम्मद इस्माइल जा हथ आहिनि। खबे पासे जमायत जे मां हूंदुसि। इंशाअल्लाह अज़ीज़ जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो अवां जी जमायत अवां जी इक़्तिदा में हलंदी। ईअं ई सजे पासे मखदूम साईं हूंदो खबे पासे मां हूंदुसि। अवां हिन जमायत जा इमाम बणिजी करे जमायत खे वठी हलंदो। नारे विलायत नारे विलायत। तो बुधाए तो हजरत रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी मुरीदीअ में फ़ाइदो आहे या न। जेकॾहिं हिन शहर मुबारक में वेही करे केर जेकॾहिं ॿिया दर वञी करे ॻोल्हे तो खुदा तो जाने उन जी क़िस्मत कंहिंखे ईअं कोन था चऊं त तो ग़लति कयो आहे पर एतिरी ज़रूर मां तव्हांखे नसीहत जी ॻाल्हि अर्ज़ करे छॾियां त रब करीम जेकॾहिं रोज़े धणीअ जो दर नसीब कयो आहे त भाग भला आहे। ज़ोर सां जो सुभान अल्लाह। सलाह शरीफ़ मोहब्बत सां पढ़ायो।